हाणे हेॾा बोड में वेठा आहियूं, असांखे ख़बर का कोन्हे। पाणी पियो आहे ऐं मुंहिंजो छोकिरो गुज़ारी वियो आहे वॾो, वरी उनखां पुठियां कल्ह छोकिरी वॾी गुज़ारी वई आहे। अने अॼु वरी ॿी छोकिरी सीरस आहे वठी विया जमशोर। हाणे मां ग़रीब केॾां वञा, असां वटि कुझु शइ कोन्हे। नंढड़ी खे ॾिसी विया 50,000 ॾिना थी, नंढड़ी खे वठी था वञूं इलाज लाइ। ऐं ॿियो माण्हू असां वटि पुॼी विया आहिनि, परेशान लॻिया पिया आहियूं। हाणे कुर्सी ते करियूं पियासीं। जी हा। घणा पैसा तव्हांखे ॾिना? 50,000। महिरबानी आहे। नंढड़ी किथे दाख़िल कराईंदो हाणे वठी था वञूं जमशोरे में। तो असां ग़रीबन जी आर्थिक तौर ते मदद कई वञे। जेको सो हिते असां बेरोज़गार आहियूं, का शइ कोन्हे, असां बुख ते आहियूं, बीमारी छॾे ई कोन थी, असां वटि का शइ कोन्हे। हिननि जो कल्ह टियों ॾींहुं पुटु गुज़ारे वियो आहे, कल्ह धीउ गुज़ारे वई अथसि, ऐं अॼु छोकिरी हिकिड़ी ॿी अस्पताल वई आहे, उहा सीरियस में आहे। हिननि वटि का शइ कोन्हे। आर्थिक तौर ते महिरबानी करे असां इहे अपील था कयूं राशिद सूमरे साहिब खे त असांजी मदद कई वञे। बुखार थियो आहे या ॿी का अहिड़ी बीमारी आहे? बीमारी बुखार आहे या का ॿी बीमारी आहे, अलाह तो ॼाणे। असां वटि को पैसो कोन्हे जो डॉक्टरनि वटि खणी वञूं, बुख ते वेठा आहियूं, का शइ कोन्हे को, असीं केॾां वञूं, बेरोज़गार आहियूं। जीअं मींहुं पिया आहिनि, हिते राशिद सूमरे साहिब जी टीम हले पई, असांखे ख़बर आहे, असां वटि का शइ कोन्हे। उनखे अपील था कयूं। राशिद साहिब खे अपील कयो हो। राशिद साहिब जूं लख लख महिरबानियूं। असांखे 50,000 रुपया अॼु मोकिलिया अथसि। राशिद साहिब जा माण्हू असां वटि बिल्कुलु पुॼी विया आहिनि। छोकिरी खे असां दाख़िल था कयूं जामशोरो में। असां ग़रीब आहियूं। राशिद साहिब खे कल्ह अपील कई त उन जूं लख लख महिरबानियूं। असांजे बरसाति जे करे नुक़सानु थियो, 20-25 ॾींहं जेको बरसाति पियो उन में वरी माना इहो जाॻायूं बि असांजी किरियूं आहिनि, वरी मथां बीमारी बि असांखे अची वई। छोकिरा असांजा 2 फोत थी विया, हिकिड़ो कल्ह टियों ॾींहुं थियो आहे, हिकिड़ो माना कल्ह राति थियो आहे, हिकिड़ो माना हिकिड़ो सीरियस आहे, उनखे खणी विया आहिनि जामशोरो। उनजी हालत बिल्कुलु नाज़ुक आहे। असां अपील था कयूं राशिद सूमरे खे महिरबानी करे असांखे जेको मदद पुॼे सघो असां करे हमदर्दी करे असांखे। भीमो नालो आहे दा। छोकिरी माना बीमार किथे असे खां पहिला 2 छोकिरियूं फोत थी वियूं आहे, ऐं हिकिड़ी हे पई आहे। ऐं साईं राशिद साहिब कल्ह असांखे पैसा बि ॾिना हुआ 50,000 कल्ह ॾिना, अॼु 50,000 ॾिना माण्हू।